Ask Mufti Mujib Rahman. से अगर कंहिं शख़्स खां ईद जी नमाज़ निकिरी वञे, छा उहो शख़्स ॿिए ॾींहुं या टे ॾींहुं ईद जी क़ज़ा नमाज़ करे सघे थो या न? अच्छा, इन ॻाल्हि खे बंदो ज़हन में रखण जी कोशिशि करे। जेकॾहिं कंहिं बि मुस्लमान खां ईद जी नमाज़ क़ज़ा थी वई आहे, ईद जी नमाज़ निकिरी वई आहे, त ईद जी नमाज़ क़ज़ा जेकी आहे न पढ़बी। ईद जी क़ज़ा जेको आहे बिल्कुलु न थींदी। ईद जी नमाज़ लाइ शर्त आहे, ईद जी नमाज़ लाइ शर्त आहे त ईद जो ॾींहुं हुजे हिकु नंबर ते, ॿिए नंबर ते वॾो मजमू हुजे, उन जे अंदरि ईद नमाज़ पढ़ी वेंदी। पर जेकॾहिं इहे नथा मिलनि, ॿई शर्त नथा मिलनि, त पोइ उन बंदे जे मथां ईद नमाज़ क़ज़ा न थींदी आहे। कंहिं बि बंदे ईद उल अज़हा जी नमाज़ न पढ़ी न, चए साईं लेट थी वई, मां राति जो न उथी सघियुमि, सुबुह सां न उथी सघियुमि, नमाज़ मूंखां क़ज़ा थी वई, त जीअं फजर जी असां क़ज़ा कंदा आहियूं न, ईअं ईद जी क़ज़ा न थींदी। हा, इन जी ॿी सूरत में क़ज़ा थी सघे थी। कहिड़े एतबार सां? मसलन तौरु कंहिं बंदे कंहिं इलाइक़े जे अंदरि ईद जो टाइम अची वियो, ईद जो टाइम अची वियो, उन इलाइक़े जे अंदरि शदीद बारिश पई, शदीद बारिश पई, जंहिंजे करे तमामु इलाइक़े वारा ईद नमाज़ न पढ़ी सघिया। तूफ़ान आयो इंतिहाई ख़तरनाक, जंहिंजे करे कोई मुस्लमान घरनि खां न निकितो। सैलाब अची वियो, जंहिंजे करे कोई बि मुस्लमान पंहिंजे घरनि खां न निकिरी सघियो। उन जे बारे में गुंजाइश आहे त ईद उल फितर जेकॾहिं आहे, ईद वारे ॾींहुं किथे बि ईद जो मजमू तव्हांजे इलाइक़े जे अंदरि न थियो आहे, त जंहिं ईद नमाज़ न पढ़ी आहे, ईद उल फितर जे अंदरि उहो ईद जे सुभाणे ते ईद जी नमाज़ जमात सां पढ़ी सघनि था। इन सबब जे करे अकेले बंदे जी नमाज़ वई आहे त उनजी क़ज़ा न आहे। ज़्यादा मुस्लमान जो इजमा वियो आहे, मुस्लमान जी वॾी जमात वई आहे, ऐं इन सबब जे करे त तूफ़ान अची वियो, सैलाब अची वियो, तूफ़ान अची वियो, या अल्लाह माफ़ करे ज़िलज़िलो अची वियो, जंहिंजे करे ईद नमाज़ अदा न करे सघिया, त उन्हनि जे लाइ हुकुम आहे त ईद उल फितर जे ईद वारे ॾींहुं न पढ़नि, ॿिए ॾींहं ते पढ़ंदा। पर टे ॾींहं ते बाद में न थींदी, टे ॾींहं ते बाद में न थींदी। ईद उल फितर में इहो ई हुकुम आहे त ईद जे ॾींहुं न पढ़नि, ईद जे सुभाणे ते वञी करे पढ़नि। पर जेकॾहिं सुभाणे ते बि टाइम न मिले, वरी बि उहो ई तूफ़ान हुजे, उहो ई सैलाब हुजे, पोइ छा हुकुम आहे? बसि पोइ टे ॾींहं ते उन जे मथां साकित थी वेंदी। हे ईद उल फितर जो हुकुम। ईद उल अज़हा जो हुकुम अञा वसी आहे, उन जे लाइ टे ॾींहं आहिनि। पहिरें ॾींहुं न पढ़ी सघियो, इन बरसाति जे करे, ॿोॾि जे करे, ॿिए ॾींहुं बि न पढ़ी सघियो, त टे ॾींहं लास्ट में तव्हांखे पढ़णी पवंदी। उहे नोयतुनि में ॾिसणी पवंदी। इहे नोयतूं जेकॾहिं आहिनि, सैलाब अची वियो आहे, अल्लाह माफ़ करे ज़िलज़िलो अची वियो आहे, तूफ़ान अची वियो आहे, त उहा पूरी इजमा, पूरी जमात जी, यानी ईअं सम्झो क़ज़ा नमाज़ बाद में अदा कई वेंदी। बाक़ी अकेले बंदो उन खां ईद नमाज़ निकिरी वई आहे, उहो अकेलो बंदो कंहिं क़िस्म जो कोई बि ईद जी नमाज़ न मोटाईंदो। सही ॻाल्हि सम्झ में आई न आई? या सम्झण न आयो मसइलो? आयो आयो त साईं आयो। तोखे तकरीर वणी छा भला मुंहिंजी? वणी? इन करे 50 रखी? यार 50 घटि आहे, पोइ 50 सफ़ा घटि आहे। हे असांजो रेट तूं किराए छॾियो अॼु सफ़ा। साईं, छा उन औरत जी इज़त थी जंहिं औरत जा हथ पंहिंजे मुड़ुस जे मारण में हुजनि, ऐं घरवारी जे करे मुड़ुस ख़ुदकशी कई हुजे? अल्लाहु अकबर, हे त वॾो ख़तरनाक जुर्म आहे। कंहिं औरत, अल्लाह माफ़ करे, अहिड़ी नोयत ना अचे, पर मसइलो उनखे बयानु करण बि लाज़िमी आहे। कंहिं औरत मुड़ुस जे मारण में मुलविस आहे, मसइलो आहे, कंहिं औरत मुड़ुस जे मारण में मुलविस आहे, या मुड़ुस घरवारी जे करे ख़ुदकशी कई आहे, छा इहा औरत इद्दत में वेहंदी या न वेहंदी? सर, इहा औरत इद्दत में वेहंदी, इहा औरत इद्दत में वेहंदी। इद्दत जो हुकुम क़ुरान हकीम जो हुकुम आहे। बाक़ी औरत जेकॾहिं मुड़ुस जे मारण में उनजो हथु इस्तेमालु थियो आहे, हे गुनाह कबीर आहे। मां सम्झा दुनिया जी बेहया ऐं बेशर्म का औरत हूंदी, बदतमीज़ का औरत हूंदी, जंहिं मुड़ुस जे मारण में पंहिंजो हथु जेको आहे इस्तेमालु कयो हूंदो, ऐं गलीज़ में गलीज़ इहा दुनिया जी का औरत आहे, जंहिं मुड़ुस जे ज़िंदगी जो मामिलो कैंसिल करायो आहे। बाक़ी इद्दत कंहिं क़िस्म जो कोई साकित न थींदी। इद्दत में इन औरत खे वेहणो पवंदो। असां वटि मां सम्झां थो
माण्हू एतिरा त को असां वटि जाइल थी विया आहिनि, एतिरा त को असां वटि माण्हू बेवकूफ़ थी विया आहिनि जो इद्दत जी बिल्कुलु बि तमीज़ ज़रे बराबरि बि नथा कनि। मां 100 दफ़ा इन ॻाल्हि खे मोटायो आहे, 100 दफ़ा प्लस में 100 खां बि मोटायो आहे त माई जो मुड़ुसु मरी वञे त 4 महीना 10 ॾींहं कंप्लीट उनखे इद्दत करायो। माई जो मुड़ुसु मरी वञे, कंहिं औरत जो मुड़ुसु मरी वञे न, 4 महीना 10 ॾींहं कंप्लीट मुकमल करायो। अलाए हज़ारनि जॻहनि ते इद्दत कंप्लीट नथी थिए। जंहिं औरत खे मुड़ुसु तलाक ॾिनी आहे त 3 हेज़ इहा औरत इद्दत में वेही, 3 महीना इद्दत में वेही, 3 हेज़ वेही या हेज़ नथो हुजे त पोइ 3 महीना इद्दत में वेंदी। भई असां वटि बिल्कुलु तमीज़ न आहे। औरत खे तलाक थी आहे, ठक हफ़्ते खां बाद में निकाह, त अॻिलो जीअं बंदि निकाह कयो न त हिन जो निकाह हिन सां न थियो आहे। चए तव्हांखे कहिड़ी ख़बर साईं, तव्हांखे कहिड़ी ख़बर त सर हे जेको उसूल आहे हे शरीयत जो उसूल आहे। इद्दत जो जेको मामिलो आहे इहो हदीस खां नथो अचे, इहो डायरेक्ट क़ुर खां थो अचे। ऐं इन ते जेकॾहिं कोई बि मुस्लमान अमल न कंदो ऐं फौरी तौरु इद्दत जी हालति में इद्दत जो टाइम कंप्लीट न थियो ईअं औरत खे वञी करे निकाह कराईंदो त जेतिरो टाइम अॻिले मर्द सां औरत रहंदी, साफ़ तौर ते चवंदो इहा औरत ज़िना थी कराए उते, इहा औरत उते बदकारी कराए थी। जेतिरा ॿार पैदा थियनि था इहे ॿार नाजाइज़ पैदा थींदा। त किथे बि अहिड़ो मामिलो जेकॾहिं तलाक जो अची वञे, मुड़ुसु मरण जो जेकॾहिं मामिलो अची वञे त औरत खे कंप्लीट इद्दत विहारियो। भाई ॿुधण में साईं बाज़ औरतूं बि नथियूं विहनि, बाज़ औरतूं चवंदियूं असां न वेंदियूंसीं, त औरतुनि खे चओ त इस्लाम जेको आहे न तव्हांजी खोपड़ी जो नालो न आहे, इस्लाम तव्हांजे दिमाग़ जो नालो न आहे। जेकॾहिं तव्हां चओ था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, पोइ जबरन तव्हांखे विहणो पवंदो। अगरि जेकॾहिं इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे पोइ इहा ॻाल्हि कयो त असां इस्लाम खे नथा वठूं, इस्लाम खे असां नथा वठूं, असां ॿिए कंहिं पोइ मज़हब खे फॉलो था कयूं। इन में कम से कम इहा त ॻाल्हि क्लियर थींदी यार इहो बंदो मुस्लमान न आहे। मुस्लमान जी औरत इहा तहज़ीब आहे। ॾिसो गैर मुस्लिम औरतूं आहिनि न, हिंदुनि जी का औरत हुजे, ईसाईनि जी का औरत हुजे, यहूदियुनि जी का औरत हुजे, उहा हिकिड़े ॾींहं में 10 मुड़ुसु मटाए कंहिं क़िस्म कोई उनजे लाइ टेंशन न आहे। हिंदुनि जी औरत हिकिड़े ॾींहं में न मटाईंदी हूंदियूं, पर मां हिकिड़ो मिसाल थो पेश कयां। हिंदुनि जी औरत हिकु ॾींहं में 10 मुड़ुसु मटाए त लेबल कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे, टेंशन कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। ॿाहिरि यूरोप कंट्री वारियूं औरतूं हिकिड़े ॾींहं में 10 मर्द चेंज कनि, मसइलो कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। मसइलो मुस्लमान जी औरतुनि लाइ आहे। तव्हां चओ थियूं त हे क़ुर असांजो अलाह जो किताबु आहे, तव्हां चओ थियूं त असांजो नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां चओ थियूं त नबी खां बाद में कोई बि नबी न आहे, पोइ इन नबी जी शरीयत खे तव्हांजे मथां खणणो पवंदो। तव्हां मुस्लमान थियो, हाणे तव्हां पाबंद थी वियो त काफ़ी इहो जेको मसइलो असांजे मुआशरे में हले थो, इन में काफ़ी मां त तव्हां दोस्तनि खे बि इहा तरकीब ॾियां थो। अल्हम्दुलिल्लाह हिते असां जेके बि वेठा आहियूं असां शरीयत ते अमल था कयूं, पर असांजे ॻोठनि जे अंदरि, असांजे माइटनि जे अंदरि इहे कमियूं कोतायूं अथव। किथे बि को औरत जो मुड़ुसु मरी वञे, तव्हांजा रिश्तेदार आहिनि, ख़ासि हिते साईं मां तव्हांखे नसीहत कयां थो, हिते जेको मुंहिंजो वेठो आहे त रिश्तेदार किथे ॻोठ में इंतकाल थी वियो आहे, किथे औरत खे तलाक मिली आहे, त उनखे इहो उसूल ॿुधायो, उनखे इहो उसूल ॿुधायो त जेकॾहिं ईअं निकाह कराईंदो त इहा औरत वञी करे ज़िना कराईंदी अॻिते। मौलवी साहिब खां पुछा करे इद्दत चेक करायो त इद्दत बीहे केतिरी थी। इन में तव्हां उन्हनि खे वटि कयो, उहे बंदा आहिनि, हो चवंदा साईं असां अनपढ़ आहियूं, असांखे कंहिं क़िस्म में कोई बि ख़बर न आहे, असां ॿाराड़ी जा जेको ॼट आहियूं, त हुन ॿाराड़ी खे चओ त ठीकु आहे तव्हां ॿाराड़ी जा ॼट आहियो, पर असां त ॿुधायूं था न। इन ते अमल कयो, इन ते फलाई ते ॾिसंदो। जॾहिं दुनिया जे अंदरि हराम कमु उरूज ते ईंदो आहे, ॾिसो हे हराम कमु अथव, हराम कमु जॾहिं उरूज ते ईंदो आहे न, अलाह ताला पंहिंजी रहमत ऐं बरकत पोइ अलाह ताला खणी वठंदो आहे। जॾहिं मुआशरे जे अंदरि निकाह जो मामिलो सिधो न हूंदो न, निकाह जो मामिलो सिधो न हूंदो, पोइ छा था सम्झो अलाह ताला जी रहमत हेठि हलंदी? अलाह ताला जी रहमत न, अलाह ताला जो पोइ गज़ब हेठि हलंदो। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं कुझु माण्हू चवंदा आहिनि त साईं कुझु माण्हू ईद जे ॾींहुं चवंदा आहिनि त छाजी ईद कजे, असांजो मुल्क त आज़ादी न आहे, असांजो तालीम खातो तबाह आहे, असांजे इलाइक़े में अमुन न आहे, त पोइ असां छाजी ईद कयूं? हे असांजे इलाइक़े में कुझु बेवकूफ़ माण्हू आहिनि, कुझु जाइल क़िस्म जा माण्हू आहिनि, जेके ख़ासि तौर ते ईद उल फितर जे ॾींहं जे अंदरि, ईद उल अज़हा जे ॾींहं जे अंदरि इहा ॻाल्हि कंदा आहिनि त असां जेको ईद न कंदासीं। छाजी ईद कजे? असांजो मुल्क आज़ादी न आहे। छाजी ईद कजे? असांजो तालीम तबाह आहे। छाजी ईद कजे? असां वटि अमुन ई न आहे।
त मां ॿुधाइणु चाहियां थो खोपड़ी खां कमु वठो। जेकॾहिं अगरि तव्हां चओ था असां मुस्लमान आहियूं त ईद उल फितर जे ॾींहुं ख़ुशी जो जेको पैगाम आहे उहो अलाह उनजे रसूल जी तरफ़ां आहे। ईद उल अज़हा जे ॾींहुं ख़ुशी जो जेको पैगाम आहे उहो अलाह उनजे रसूल जी तरफ़ां आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 3 रोज़ा कंप्लीट थियण ते 3 रोज़ा मुस्लमान मुकमल कनि था। 3 रोज़नि खां बाद में अलाह ताला ऐलान करे थो फ़रिश्तनि जा ॾो, ए फ़रिश्तो हाणे ॿुधायो त जंहिं बंदे मज़दूरी कई हुजे त उनखे मज़दूरी टाइम ते मिले न मिले? त फ़रिश्ता चवंदा या अल्लाह बिल्कुलु उनखे मज़दूरी मिले। पोइ अलाह ताला फरमाईंदो ए फ़रिश्तो गवाह रहिजो, जंहिं रमज़ान जे अंदरि मुकमल रोज़ा रखिया मां उनजी मग़फ़िरत करे छॾियमि। साईं अलाह ताला बख़्शे इहो ख़ुशी जो ॾींहुं आहे न आहे या न आहे? मुस्लमान जो यकीन आहे त अलाह ताला असांखे बख़्शे, इहो असांजे लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे। ईद उल फितर ते अलाह ताला तमामु मुस्लमान जे सगीरा ऐं कबीरा गुनाहनि खे रोज़नि जी बरकत सां ऐं नमाज़ुनि जी बरकत सां अलाह ताला माफ़ थो करे छॾे। हाणे कोई जेकॾहिं इन ॾींहं ते बेवकूफ़ चवे त छाजी ईद मल्हाइणु खपे, पोइ उन बेवकूफ़ चओ त तूं जेकॾहिं अगरि मुस्लमान आहे त ईद मल्हा, अगरि जेकॾहिं तूं मुस्लमान न आहे पोइ कंहिं क़िस्म जो कोई भले तूं ईद में साईं में शिरकत न कर। इहा जेकी ईद ॾींहुं ख़ुशी आहे इहा अलाह ऐं उनजे रसूल जी तरफ़ां आहे। ॿिए नंबर ते ईद उल अज़हा आहे। ईद उल अज़हा अची वई। हाणे हिते बि असांजा काफ़ी माण्हू न साईं असां ईद न कंदासीं, तूं भले ईद न कर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ुर्बानी कंदा आहियो ऐं क़ुर्बानी जे हर हिकु वार जे बदिलो ख़ुदा नेकी ॾींदो आहे। जेतिरा जानवर जे पुठी ते वार आहिनि ओतिरा अलाह ताला गुनाह माफ़ु कंदो आहे। ईद जी माना बि आहे ज़िंदगी में बार बार ख़ुशी जो ॾींहुं मोटी अचे उनखे ईद चइबो आहे। त ईद उल फितर ईद उल अज़हा इहे असांखे ॿुधायूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात। मुस्लमान जे लाइ वॾो ख़ुशी जो ॾींहुं आहे। पर कोई बंदो चए त असां ईद नथा मल्हायूं, सर तव्हां भले न मल्हायो। मुस्लमान इन ॾींहंनि ते ख़ुशी मल्हाईंदा आहिनि ऐं असांखे मल्हाइणु खपे। वरी हिकिड़ो अड़ी पेश कंदा असां मुल्क सां आज़ादु न आहे इन करे असां ख़ुशी न मल्हाईंदासीं। तालीम सां ई तबाही। ठीकु आहे मुल्क आज़ादु न आहे उन ते असांखे बि ग़म आहे, तालीम तबाह आहे उन ते असांखे बि ग़म आहे, इन्हनि शयुनि ते ग़म आहे। बाक़ी चओ त जेको ॾींहुं आयो आहे न इन ॾींहं ते ख़ुदा मग़फ़िरत रखी आहे, इन ॾींहं ते अलाह ताला बख़्शिश रखी आहे, इन ॾींहं ते ख़ुशी मल्हाईंदासीं। हे कम्यूनिट्स जो सुवालु आहे साईं। अलाह ताला उन्हनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं जेको नंढो ॿारु ॼमण खां पोइ जल्दी गुज़ारे वञे त उनजो नालो रखणु कीअं आहे? छा उनजो नालो रखिजे या न रखिजे? अच्छा, कोई बि बंदो जेकॾहिं कोई बि ॿारु पैदा थियो आहे, कोई बि ॿारु पैदा थियो आहे, पेट खां पैदा थियो, मोअल पैदा थियो या ज़िंदा पैदा थियो, या ज़िंदा पैदा थियण खां पोइ कलाक 2 खां 3 खां 4 खां हफ़्ते खां पहिरियां इंतकाल करे वियो, उनजो नालो रखणु ज़रूरी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत ॾींहुं हर बनी आदम खे उनखे पंहिंजे नाले सां पुकारियो वेंदो, उनजे पीउ जे नाले सां उनखे पुकारियो वेंदो। त अलाह जे नबी फरमायो त ॿारनि जो नालो बहितर रखंदा कयो। जेकॾहिं अगरि कोई बि ॿारु दुनिया जे अंदरि पैदा थियो ऐं वालिदेन नालो न रखियो त क़यामत ॾींहुं कहिड़े नाले सां गॾु थींदो? हा साईं। त दुनिया जे अंदरि जेके ॿार पैदा थियनि था, पोइ चाहे पेट खां मोल पैदा थिया या ज़िंदा पैदा थिया, कुझु टाइम खां बाद में इंतकाल करे विया, उनजो नालो रखी छॾियो। नाला बहितर रखो। नालो रखो इब्राहिम नालो रखो, अहमद नालो रखो, मोहम्मद नालो रखो, अबू बकर रखो, उमर रखो, उस्मान रखो, अली रखो, हसन रखो, हुसैन रखो। हे सभु नाला जेके आहिनि आला क़िस्म जा नाला आहिनि। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं अगरि कोई शख़्स इंतकाल करे वञे त तॾहिं ते घणा ॾींहं वेहणु खपे? बाज़ माण्हू चवंदा आहिनि 3 ॾींहं वेहणु खपे, काफ़ी माण्हू 3 ॾींहं वेंदा आहिनि या 3 खां घटि बि वेंदा आहिनि, ऐं के माण्हू 6-7 ॾींहं बि वेंदा आहिनि। उहो अमल कीअं आहे? कोई बि मुस्लमान इंतकाल करे वियो आहे, उनजे लाइ जाइज़ आहे 3 ॾींहंनि ताईं उहो ग़म करे सघे थो। तॾहिं जी ॻाल्हि खे साइड ते कयोसि, तॾहिं जी ॻाल्हि खे साइड ते। मुस्लमान जे लाइ जाइज़ आहे अगरि पीउ गुज़ारे वियो, ॿाहिरि गुज़ारे विया, वालदा गुज़ारे वई, मुस्लमान जे लाइ जाइज़ आहे 3 ॾींहंनि ताईं ग़म करे सघे थो। 3 ॾींहंनि खां बाद में ग़म उनजे लाइ दुरुस्त न आहे। रही ॻाल्हि काफ़ी माण्हू पोइ ते आहिनि, उहे ताज़ीअ ते ईंदा
पोइ उन में केतिरो टाइम वियो, उन में भले महीनो वियो, 2 महीना वियो, 3 महीना खणी वियो, उन में कंहिं क़िस्म में कोई बि इशू न आहे। गम सिर्फ़ु 3 ॾींहं आहिनि। 3 ॾींहंनि ताईं तव्हांजो कारोबार भले बंदि हुजे, 3 ॾींहंनि ताईं तव्हां घर में चूल्हो जेको आहे मानी जो न पचायो, तव्हांखे रिश्तेदार अची करे मानी अफोर्ड ॾेई वञनि। हा, 3 ॾींहंनि खां बाद में कंहिं क़िस्म जो कोई मुस्लमान जे लाइ गम करणु हाणे दुरुस्त न आहे। हाणे बल्कि पंहिंजे कारोबार खे बंदो खोलण जी कोशिशि करे, ऐं जेके माण्हू अचनि था ताज़ियत ते दुआ ॾियण जे लाइ, उन्हनि सां बिल्कुलु ताज़ियत करे, भले उन में 3 ॾींहं लॻनि, 5 ॾींहं लॻनि, 10 ॾींहं लॻनि, हा साईं 20 ॾींहं लॻनि, उन्हनि सां बंदो ताज़ियत बि कंदो रहे ऐं पंहिंजा दुनिया जा कम बि हलाईंदो रहे। बाक़ी गम जा असुली जेके ॾींहं आहिनि उहे 3 आहिनि बसि। उहे 3 बि शुरू थींदा, बंदो इंतकाल करे वियो आहे, मसलन तौरु कोई बंदो 1 तारीख़ ते 3 इंतकाल करे वियो आहे, त हाणे तव्हां घंटा भले शुरू कयो, 72 घंटा कंप्लीट थी विया, इहे 3 ॾींहं गम जा जेको मुक़ररु थी विया। हाणे इन खां बाद में अॻिते तव्हां पंहिंजे मामलात खे, कमकारनि खे खोले सघो था सर, कंहिं क़िस्म जो कोई बि उनजे अंदरि टेंशन न आहे। साईं जेके इमाम नौजवान आहिनि उन्हनि खे ॾाढ़ी न आई आहे, छा उन्हनि जे पोयां नमाज़ दुरुस्त आहे? न, कोई बंदो पेशमा मां ऐं नौजवान आहे, ॾाढ़ी उनखे न आई त उनजे पोयां नमाज़ दुरुस्त ई आहे। इहा नेचुरल रखे थी, बंदे जे ख़ानदान ते डिपेंड करे थी। घणा अहिड़ा नौजवान जेके नौजवानी ते जंहिंजो पहुचंदा आहिनि फौरी तौरु उनखे फुल ॾाढ़ी अची वेंदी आहे, ऐं कंहिं अहिड़ा जंहिंजी उमिरि जेकी आहे 25-30 साल ताईं पहुचंदी आहे त बि उनखे ॾाढ़ी न ईंदी आहे। हा, ॾाढ़ी कतराए थो ॿियो हुकुम आहे, कोई पेशवा ॾाढ़ी कतराए थो, कटे थो, त तमामु उलमा जे नज़दीक उहो फासिक आहे, फासिक आहे, उनजे पोयां नमाज़ जेकी आहे न पढ़ी वेंदी, मजबूरी में जेकी पढ़ी वई त उहा थी वई। हाणे ईंदड़ जेकी नमाज़ आहे न उहा कंहिं अहिड़े इमाम जे पोयां पढ़ण जी कोशिशि कयो जंहिंखे मुकमल ॾाढ़ी आहे, पर अहिड़ो इमाम जेको आहे बिल्कुलु यानी चाइनीज़ सां मुशाबे थो रखे, चाइनीज़ आहिनि उनखे बिल्कुलु ॾाढ़ी न ईंदी आहे, त अहिड़ो को इमाम जंहिंखे ॾाढ़ी मुंड खां वठी करे आई न आहे त उनजे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि जेको लेबल न आहे, उहो इमामत कराईंदो, नमाज़ पढ़ंदो, छाजे करे हिनखे कुदरत जे तरफ़ां अञा आई न आहे, हे मज़ मजबूर आहे। साईं जेकॾहिं कोई बि शख़्स साहबा जी शहादत ते जश्न मल्हाए ऐं ख़ुशी करे, उनजे बारे में छा हुकुम आहे? सर कोई बि शख़्स जेकॾहिं साहबा जे ॾींहं ते शहीद थिया आहिनि, साहबा अबू बकर सिद्दीक़, उमर रज़ी ताला अन्हु जंहिं ॾींहं ते शहीद थिया आहिनि, उस्मान रज़ी ताला अन्हु जंहिं ॾींहं ते शहीद थिया आहिनि, हज़रत अली साईं जंहिं ॾींहं ते शहीद थिया आहिनि, इन्हनि ॾींहंनि ते जश्न मल्हाए मुस्लमान न आहे बल्कि उहो बंदो काफ़िर थी सघे थो। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।